22 ॾींहं अॻु मीरपुर माथिलो वासी ॿ ॼणा घोटकी बाईपास तां हथियारबंदनि हथां अगवा थी विया हुआ। वारसन सिविल सोसाइटी तोड़े सहाफ़ियुनि पारां बाज़ाबी लाइ प्रेस क्लब आॾो एहतिजाज करे भिटाई चौक ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते मुग़वी मीर अहमद जलबाणी ऐं ऋतिक कुमार जे वारसन नूर मोहम्मद जलबाणी, राजेश कुमार, योगी दौलताणी, गोपाल दास ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असांजा 2 ॼणा 22 ॾींहं अॻु घोटकी खां अगवा थिया आहिनि, जेका हिनमहिल ताईं बाज़ियाब नाहिनि थी सघिया। जेका पोज़ीशन आहे न हिते शरीफ़ शहरी जो रहणु ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। असांजा मुंहिंजो भाउ मीर अहमद जलबाणी उन सां गॾु नौजवान ऋतिक कुमार खे धाड़ेलनि जी क़ैद में 22 ॾींहं थी चुका आहिनि। असांजे घरनि में रोज़ ॾाढो आहे, क़ुर शरीफ़ लोॾनि था वेठा, पर असां सां कंहिं बि क़िस्म जो न तावन कंहिं न कयो आहे। पर असांखे सियासी माण्हुनि बि का सपोर्ट न आहे ॾिनी। असांखे धाड़ेलनि जेका घुर कनि था त भई करोड़े रुपया भोंग तलब कनि था, असां मिसकिन माण्हुनि वटि आहे कोन जो असां एतिरा भरे सघूं। असां सभिनी दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन्हनि तहरीक शुरू कई आहे ऐं इहा तहरीक इनशाला असां पूरी सिंध ताईं खणी वेंदासीं जेकर जेतिरे ते असांजा मग़वी आज़ाद न थींदा। साईं मुंहिंजा 6 तारीख़ ते इलेक्शन खां 2 ॾींहं अॻु असांजा मीरपुर माथेले जा 2 नौजवान 3 किडनैप थिया राति जो। उनमें जो हिकिड़ो वापसि थियो आहे, 2 ॼणा अञा वापसि न थिया आहिनि। करोड़नि रुपयनि जी भंग घुरनि पिया, जेके हू किथां आणनि, हू इन जे लाइ मुस्तहिक न आहिनि जे उहे पैसा अदा करे सघनि। उन्हनि जे घर मातम मचियल आहे। 20-22 ॾींहंनि खां वठी उन्हनि जे घर में छा हालत हूंदी। इंसानियत जे नाते असां इंतज़ामिया खे अपील कंदासीं त ख़ुदा उन्हनि खे बाज़ियाब करायो जीअं उन्हनि जे घर ख़ुशियूं मोटी अचनि। भला इंतज़ामिया खे का ख़बर कोन्हे त कीअं आहे छा आहे, कुझु कोन्हे ख़बर उनखे, पर सिधा थियनि। असां सिंधी हर दौर में ईअं ई रहिया आहियूं, को हिंदू मुस्लिम जी बि ॻाल्हि हाणे न रही आहे। यार अलाह जे वास्ते उन्हनि जे घर जो ख़्यालु कयो, उन्हनि जी अम्मा जो ख़्यालु कयो, जेका उन ॾींहं खां वठी हिकिड़ी दरगाह ते रहियल आहे। रोई रोई उनजी अखियूं ई ख़तमु थी वियूं आहिनि। ॿियो तव्हांखे असां छा चई सघूं था। इंतज़ामिया खे इहो हथ ई जोड़ूं था, अलाह खे मनो, पंहिंजे नबी पाक खे मनो, असांजा बचड़ा असांखे मोटाए ॾियो। बसि असां ॿियो कुझु बि नथा चई सघूं। असां वटि छा आहे ॿियो, असां वटि इहा ई आहे, अलाह खे मनो। बदमनी जी इंतहा थी वई आहे। आए रोज़ माण्हू अगवा थियनि पिया। असांजे मीरपुर माथिलो वासी सीनियर सहाफ़ी नूर मोहम्मद जलबाणी जो भाउ मीर अहमद जलबाणी ऐं नौजवान ऋतिक कुमार 22 ॾींहनि खां धाड़ेलनि जे चंबे में आहिनि ऐं उन्हनि खे हिन वक़्त ताईं पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे। असीं हीअ एहतिजाज उन्हनि जी बाज़ियाबी जे लाइ ऐं घोटकी जे अमुन जी बहाली जे लाइ कयूं पिया। असांजो मुतालबो आहे त नायल SSP खे फ़ौरन हटाए, नायल SSP खे फ़ौरन हटाए घोटकी जो अमन बहाल कराए, मग़वी बाज़ियाब कराए वञनि। ॿी सूरत में असांजी एहतिजाज जी तहरीक पूरी सिंध में शुरू कई वेंदी। तव्हांखे ख़बर आहे नायल इंतज़ामिया जी हद आहे। DIG सक्कर ऐं SSP घोटकी अमुन बहाल कराइण बजाए CPEC बंदि करण जो ऐलान कयो आहे। इहा इंतहाई नायल ई आहे। असांजो सीनियर सहाफ़ी नूर मोहम्मद जलबाणी साहब जो भाउ ऐं हिकु हिंदू नौजवान अगवा थियण खे 22 ॾींहं थी विया आहिनि। धाड़ियल सरेआम करोड़े रुपया भुंग तलब करे रहिया आहिनि, पर पुलिस खे उहे नथा लभनि। असां DHQ प्रेस क्लब जे प्लेटफॉर्म ते एहतिजाज जी सिलसिलो शुरू कयो आहे। इहो असांजो एतिरे ताईं जारी रहंदो जेसिताईं मग़वी बाज़ियाब न थींदा। एहतिजाज आहियूं छो जो असांजो सीनियर सहाफ़ी नूर मोहम्मद जलबाणी आहे, उनजो ब्रदर मीर अहमद जलबाणी जंहिंखे 22 ॾींहं थी विया आहिनि, उहो उनखे पंहिंजो अगवा कयो आहे। उन सां गॾु असांजे नौजवान आहे ऋतिक कुमार, उनखे बि गॾु अगवा कयो आहे। लेकिन अफ़सोस जी ॻाल्हि आहे त पुलिस हिन वक़्त ताईं का बि कार्रवाई न आंदी आहे, न ई उनखे बाज़ियाब में कराइण में जेको आहे उहो कामयाबु वई आहे। सो असां इन खां अॻु में बि SSP खां मुलाक़ात कई आहे, उन सां इहो ई मुतालबो रखियो आहे त असांजा जेके माण्हू आहिनि जल्द बाज़ियाब करिया वञनि। लेकिन अफ़सोस आहे त हिन वक़्त ताईं पुलिस जेको आहे त कुझु बि न करे सघियो आहे, जेका इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे। असां इन शइ जी मज़मत बि कयूं था ऐं इहा बि ॻाल्हि कयूं था त इहे जेकॾहिं बाज़ियाब न थिया त असां बाक़ाइदा तहरीक हलाईंदासीं। छोकिरनि जेके 20 ॾींहं अॻु में मीर जलबाणी ऐं जेको ऋतिक कुमार अगवा थियो सक्खर खां ई ते असीं मुसलसल एहतिजाज करे रहिया आहियूं। पर जेके हिते कामोरा वेठल आहिनि SSP घोटकी, उनजी जेको आहे तव्हां ॾिसी सघो पिया तक़रीबन 5-6 महीने जे अंदरि तक़रीबन 3 खां मथे माण्हू अगवा थी चुका आहिनि। हीउ ज़िलो घोटकी हिन वक़्तु जेको धाड़ेलनि जे चंबे में आहे। असीं SSP घोटकी जी बदिली ऐं जेके मुग़वी आहिनि उनजी जेको आहे बाज़ियाबी जो मुतालो करे रहिया आहियूं, जेको फिलफौरन उनखे बाज़ियाब करायो। ओके करना
जी बिल्कुल 22 ॾींहं गुज़रण बावजूद भी मीरपुर माथुरा जेके रिहायशी आहिनि मीर अहमद जलबाणी ऋतिक कुमार अञा ताईं बाज़ियाब न थी सघिया आहिनि। घोटकी पुलिस जा जेके ॿ एहलकार जेके उहे अगवा थिया त SSP घोटकी उन्हनि खे हिकु ॾींहं में बाज़ियाब कयो वियो। हिते घोटकी ज़िले में शहरियुनि सां गॾोगॾु ॻोठाणा जेके ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि त शहरी हिते मीरपुर माथुरे में ख़रीदारी लाइ नथा अची सघनि। असीं SSP घोटकी DIG अमित खोसे खे गुज़ारिश कयूं था त इन जो सख़्त खां सख़्तु नोटिस वरितो वञे ऐं हितां जा रिहायशी जेके आहिनि जल्द खां जल्द बाज़ियाब कराया। हुननि SSP घोटकी खां मुतालबो कयो त फौरी तौर ते असांजा मुग़वी बाज़ियाब कराया वञनि, ॿी सूरत में एहतियात जो दाइरो वसी कयो वेंदो।